अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, अॼु सिंध असेंबली जो इजलास थियो जंहिंमें मेंबरनि विच में गर्मा गर्मी बि थी। इन गर्मा गर्मी विच में 7 ठहरा पेश कया विया जेके मंज़ूर पिणु कया विया। अॼोके प्रोग्राम में असां सिंध असेंबली में जेका कार्रवाई थी जेके ठहरा पेश कया विया मंज़ूर कया विया इन ते ॻाल्हाईंदासीं। अॼु असां सां स्टूडियो में महिमान आहिनि मुस्लिम लीग फंक्शनल जी MP नुसरत सैर अब्बासी। वॾी महिरबानी नुसरत, मां प्रोग्राम में आया। अॼु सिंध असेंबली जी जेका कार्रवाई थी उन हवाले सां तव्हां छा चवंदो, कहिड़ा छा थियो अॼु असेंबली जी कार्रवाई दौरान? अॼु असेंबली में लेजिस्लेशन त काफ़ी थी और डिपार्टमेंट जा जेके आंसर क्वेश्चन्स हुआ माइंस और मिनरल्स जा हुया और मुंहिंजो बि क्वेश्चन हुयो। उन खां पोइ काफ़ी अहम लेजिस्लेशन भी थी आहे अॼु असेंबली में। ख़ासि तौर ते थैलेसीमिया जे हवाले सां लेजिस्लेशन थी। हिकिड़ी बहितरीन इहो बिल हुयो, असां उनखे एप्रिशिएट कयोसीं। पर पहिरीं तव्हां इहो ॿुधायो त जेका गर्मा गर्मी अॼु थी जेका ॾिठी वई इहो छा जे करे थी, छा मामलो हो? ॾिसो सभिन असेंबली में पोयां 5 साल भी अहिड़े सिलसिलो रहियो। तव्हांखे चङी तरह यादि हूंदो त पोयां 5 साल ख़ासि तौर ते जेका हिकिड़ी वॾी गर्मा गर्मी थी उहो ड्यूअल सिस्टम जॾहिं बिल पास पियो थिए उन महिल हुन धुर यानी गवर्नमेंट साइड जेके मेंबर्स हुया उन्हनि इलाही लैंग्वेजिस अहिड़ी यूज़ कयूं जेके अब्यूज़िंग लैंग्वेजिस हूंदियूं आहिनि। असेंबली जो उहो एहतराम ख़तमु थी वेंदो आहे उन सां। त असेंबली में अहिड़ा अल्फाज इस्तेमालु करणु मुंहिंजे ख़्याल में उन मेंबर खे बि नथो सुहे ऐं जेके रूल्स ऑफ प्रोसीजर उन्हनि खे कम अज़ कम सम्झणो खपे, जेको असां 5 सालनि में पढ़ियो बि आहे, सिखियो बि आहे। मां त 5 साल पूरा उनखे सम्झंदी बि रहियमि, उन ते अमल बि कंदी रहियमि। अॼु जेको सिलसिलो हुयो उहो टोटली क्वेश्चन आवर जे हवाले सां हुयो। मुंहिंजो क्वेश्चन हो माइंस एंड मिनरल्स जे हवाले सां। मां मिनिस्टर साहब जेके आहिनि उन्हनि जा वसाण साहब उन्हनि खे जीअं सप्लीमेंट्री हिकिड़ो तरीक़ो आहे त क्वेश्चन जंहिं पुट कयो आहे उनखे इहो हक़ हासिल आहे त 3 सप्लीमेंट्री क्वेश्चन पुछी थो सघे। हाणे मिनिस्टर साहब जो कमु आहे त जेको सप्लीमेंट्री क्वेश्चन अचे थो तव्हां उन क्वेश्चन जे मुताबिक़ जवाबु ॾियो, नथा जवाबु ॾियो तॾहिं बि तव्हांजी मर्ज़ी आहे। पाण वसाण साहब जेको आहिनि उहो सवाल जो जवाबु ॾियण जे बजाए उहो मुंहिंजी पार्टी ख़ासि तौर ते घड़ी घड़ी मुंहिंजी पार्टी खे अटैक करणु, फंक्शनल लीग वटि हीअं हुयो, फंक्शनल लीग वटि इहो पोर्टफोलियो, ठीकु आहे कंहिं बि MK वटि बि त पोर्टफोलियो हूंदा आहिनि मुख़्तलिफ़ हवालनि सां, या कंहिं वटि बि कोई डिपार्टमेंट थी थो सघे। उन जो इहो मक़सदु नाहे त तव्हां वेही असेंबली जे फ्लोर ते जेको सवाल पुछियो वियो आहे तव्हां उन जो जवाबु ॾियण जे बजाए तव्हां पार्टी ते अटैक कयो ऐं उन खां पोइ पार्टी जी लीडरशिप ते अची वञो। इहो सिलसिलो जॾहिं हिकु दफ़ो न मुंहिंजे ॿिए सप्लीमेंट्री ते बि उन्हनि इहो ई सिलसिलो जारी रखियो त उन ते असां प्रोटेस्ट कयोसीं। मां उथिया, मुंहिंजा ॿिया मेंबर्स बि उथिया त भई तव्हां कंसर्न मिनिस्टर पंहिंजी जेको सवाल पुछियो थो वञे उन जो जवाबु। अच्छा नुसरत, कंटिन्यू कयूं था। हिन वक़्तु असां सां डॉक्टर सिकंदर मेंद्रो पार्लियामानी मामलनि जो सूबाई वज़ीर लाइन ते आहे। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। वालेकुम सलाम। डॉक्टर साहब इहो मूंखे ॿुधायो त असेंबली जो कंडक्ट छा आहे? असेंबली जो कंडक्ट छा आहे? असेंबली जो कंडक्ट छा आहे? जी, असेंबली जो कंडक्ट कानून साज़ी थींदी आहे, सवाल जवाब पुछी सघजनि था, प्रिविलेज मोशन अचनि था सघियो, एडजस्टमेंट मोशन्स हूंदियूं आहिनि, माण्हुनि जी दरख़्वास्तूं इजाज़त जेके हूंदी आहे उन जा रेज़ोल्यूशन थींदा आहिनि, मोशन्स मूव कबियूं आहिनि, कंडक्ट इलाही घणो आहे। डॉक्टर साहब स्पीकर रोलिंग ॾेई सघे थो त जेकॾहिं ॾेई सघे थो त कहिड़नि बुनियादनि ते रोलिंग ॾेई सघे थो? जॾहिं उनखे रीज़न्स मिलनि त उते हाउस में ऑर्डर कोन्हे त उनखे ऑर्डर में आणे सघे थो। जेकॾहिं कंहिं मेंबर खे कंहिं बिना इजाज़त जो ॻाल्हाए थो उनखे इजाज़त नथो ॾिए तंहिं हूंदे उहो ज़िद थो करे त उनखे उनजा पावर्स मिलियल आहिनि त उनखे तंबीह करे सघे थो। पोइ आख़िरकार उनखे इहो बि पावर आहे त उनखे हाउस खां ॿाहिरि बि कढी सघे थो, पर उनजे लाइ उनखे जेन्युइन रीज़न्स खपनि ऐं हूअं एक्चुअली घणो करे थींदो न आहे इन क़िस्म जा जेके एक्स्ट्रा पावर्स हूंदा आहिनि इस्तेमाल न थियनि। अच्छा डॉक्टर साहब, मेंबर जा कहिड़ा इस्तेहकाक आहिनि? बाबा ये तव्हांजा सवाल तमामु अजीब था पुछो। इस्तेहकाक जेके आहिनि त हिक खां वठी 100 ताईं आहिनि, उहे त नथा ॿुधाए सघियूं न तव्हांखे। तव्हां स्पेसिफिक का ॻाल्हि पुछो त ॿुधायां। ही त तमामु अच्छा स्पीकर पारां अॼु जेका रूलिंग ॾिनी वई उहा पोइ वापसि वरिती वई, तव्हां सम्झो था त स्पीकर जेकॾहिं कंहिं बि पॉलिटिकल पार्टी जो आहे त अपोज़िशन जे मेंबरनि जो इस्तेहकाक हिन सां मजरू नथो थिए? स्पीकर कंहिं बि पॉलिटिकल पार्टी जो कोन थींदो आहे, हू ओथ खणंदो आहे, कसम खणंदो आहे त आउं जॾहिं स्पीकर थी वियुसि त आउं हाउस जो स्पीकर आहियां, उन जे कंडक्ट ते ईमानदारी सां कमु कंदुसि, कंहिं बि पार्टी जो उन ते नालो न हूंदो।
अच्छा डॉक्टर साहब, अॼु जेके ठहरा पेश कया विया मली डेवलपमेंट अथॉरिटी जे हवाले सां पास कया विया, इन्हनि जे चेक एंड बैलेंस लाइ हिकिड़ो बिल बि पास थियो आहे, सिंध फंड मैनेजमेंट हाउस बिल 2013। इहो छा आहे, इन जो कमु कहिड़ो आहे, इन हवाले सां कुझु ॿुधायो। ॿुधो महिरबानी करे थोरो तव्हां बि इन्वॉल्व थी करे हिन ॻाल्हि खे सम्झिजो पिया कि तव्हां ठहरा था चओ, उहे ठहरा न हुआ, उहे बिल हुआ, उहे अलॻि बिल जी। ही हिकिड़ो अलॻि बिल हो, हुननि सभु ठहरा को बि पास कोन थियो, उन्हनि ठहरानि ते ख़र्च करण जे लाइ वरी असां को मैनेजमेंट जो बिल ठाहियो आहे। इहे शयूं अलॻि अलॻि आहिनि बाबा, असां हिन ॻाल्हि खे थोरो स्टडी कोन था कयो, असांखे थोरी ख़बर कोन्हे। डॉक्टर साहब, जेके बिल पास थिया आहिनि मली डेवलपमेंट अथॉरिटी, लियारी या लाड़काणा डेवलपमेंट अथॉरिटी, इहे अॻु में कंहिंजे अंडर में हुआ, जेको हाणे हिन ते बिल मंज़ूर थियो आहे उन में छा मंज़ूर थियो आहे, इन हवाले सां कुझु ॿुधायो। ही डेवलपमेंट अथॉरिटीज़ असेंबली पंहिंजे कानून जे तहत अॻे ठाहियूं हुयूं, पोइ उनखे जॾहिं लोकल गवर्नमेंट ते विच में मुशर्रफ जो ज़मानो हो, जॾहिं डेमोक्रेसी कोन हुई, असेंबलियूं कोन हुयूं, तॾहिं उन्हनि खे डिफंक्ट करे छॾियो, उन्हनि फंक्शन बंदि करे छॾियो। हींअर उन्हनि खे वरी रिवाइव करण जे लाइ उन्हनि बिलनि खे अमेंडमेंट करे उनखे रिवाइव कयो। महिरबानी वञी डॉक्टर साहब। नुसरत, डॉक्टर साहब सां ॻाल्हायोसीं, स्पीकर रूलिंग ॾेई सघे थो, स्पीकर जेकॾहिं रूलिंग ॾेई सघे थो त कहिड़नि बुनियादनि ते ॾेई सघे थो। ॾिसो, स्पीकर के लामहदूद पावर्स आहिनि, वो रूल्स ऑफ प्रोसीजर में जेके पावर्स उन्हनि खे मिलनि उन खां अलावा बि स्पीकर जेको आहे रूलिंग ॾेई थो सघे, पर उन जे लाइ उहा ई ॻाल्हि आहे त उन वटि रीज़न हुअणु खपे। ईअं न आहे त स्पीकर साहिबु जेको आहे उहो बग़ैर रीज़न जे बि का रूलिंग ॾेई सघिजे। सो जीअं अॼु हिकिड़ी रूलिंग आई, इहा प्रैक्टिस कोन रही आहे। पोयां 5 साल बि निसार खोड़ो साहिबु स्पीकर रहियो, काफ़ी गर्मा गर्मी अहिड़ा मौक़ा आया, यकीन कयो जो उन्हनि जी मां बिल्कुलु एप्रिशिएट कंदमि, ऐं अहिड़े वक़्तनि में उन्हनि जंहिं सबुर ऐं सुकून सां असेंबली खे हलायो। तव्हांखे यादि ईंदो जेको ड्यूअल सिस्टम वारो बिल पास पियो थिए, उन महिल ॾाढो एहतजाज हो, असां एतिरा इमोशनल हुयासीं जो असांखे काई शइ सम्झ में न पई अचे, जो पीपल्स पार्टी अहिड़ो वेसा घात पई करे सिंध सां। उन महिल बेशक हो बि हिकिड़ी पार्टी खे बिलोंग पियो करे, उन हवाले सां उन्हनि खे सपोर्ट कयो न कि, पर हिकिड़ो स्पीकर जे हवाले सां उन पंहिंजो हिकिड़ो इजलास उन हिसाब सां हलायो। हाणे अॼु जेको सिलसिलो हुयो उन में मूंखे सम्झ में न, बल्कि तमामु मेंबर्स ई हैरान थी विया इहा रूलिंग कीअं अची वई, छो जो अहिड़ो मिसबिहेव, छो जो मां जेकॾहिं वायलेशन कई हुजे कंहिं रूल्स जी, रूल्स ऑफ प्रोसीजर जे हवाले सां, या कुझु अहिड़ो बदतमीज़ी कई हुजे, या कुझु अहिड़ो त स्पीकर रूलिंग ॾेई थो सघे। मां त सिर्फ़ु जेको कंसर्न मिनिस्टर जंहिंजी मिनिस्ट्री जो डिपार्टमेंट जा क्वेश्चन्स हुया, मां त उन खां बि पुछां सवाल, ऐं उन अटैक कयो मुंहिंजी पार्टी ते डायरेक्ट, मुंहिंजी लीडरशिप उन सवाल जो जवाब न ॾिनो। उन जेको मां क्वेश्चन कयो आहे उन क्वेश्चन जो जवाब ॾियण जे बजाए शायदि उहो इहे सोचे आयो हुयो त हिन सवाल जो जीअं ई को मुंहिंजे ख़ासि तौर ते मां जॾहिं बि उथंदी आहियां त वसाण साहिब खे अलाए छा प्रॉब्लम थींदो आहे, छो जो असां शायदि हिकिड़े ख़ैरपुर खां ई बिलोंग था कयूं, पर उन हवाले सां उन्हनि खे को प्रॉब्लम आहे, मूंखे सम्झ में न आहे। मां जेकॾहिं उन्हनि खां सवाल पुछा त तव्हां उन जो मूंखे स्पेसिफिक जवाबु ॾियो न। तव्हीं अचो था मुंहिंजी पार्टी जे मथां अटैक, तव्हीं अचो था मुंहिंजी लीडरशिप जे मथां अटैक, त तव्हांजी लीडरशिप इहो सभु कयो आहे, तव्हां कब्ज़ो कयो आहे, उहा त सॼी दुनिया खे ख़बर आहे त छा कंहिंजा कब्ज़ा आहिनि 5 सालनि में पीपल्स पार्टी जे। जेकॾहिं मां बि उहे प्रूफ्स खणी अचणु चाहियां, इहो उहो सिलसिलो न हुयो, इहो त क्वेश्चन आवर हुयो, उन में स्पेसिफिकली हिकिड़ो जवाबु, ऐं मिनिस्टर जी मर्ज़ी आहे जवाबु न ॾे, मुंहिंजो हक़ आहे त मां 3 सवाल पुछंदमि। त उहो हिकिड़ो सिलसिलो हुयो जंहिं ते स्पीकर साहिबा जेका आहे उहा जेका वर्ड्स यूज़ कया, तव्हांखे बीमारी आहे, तव्हांखे ॻाल्हाइण, भई मां राइट आहियां, मां मेंबर आहियां, मुंहिंजो हक़ आहे त मां ॻाल्हायां, पर स्पीकर साहिबा खे अहिड़ा लफ़्ज़ कोन यूज़ करणा खपनि त आपको बीमारी है और आप बहुत बोलती हैं, ॻाल्हाइण जे लाइ त उते आया आहियूं, ठीकु आहे, स्पीकर जी मर्ज़ी सां ॻाल्हाईंदासीं, स्पीकर इजाज़त ॾींदो त असां ॻाल्हाईंदासीं, ऐं असां हमेशह उन शइ जो ख़्यालु बि कयो आहे त स्पीकर जॾहिं इजाज़त ॾे तॾहिं ई असां उथी ॻाल्हाईंदा आहियूं, उन खां वधीक कुड़ न थींदो आहे। पर हाणे इहो बि त न आहे त तव्हां पंहिंजी हुनखे जेका चेयर आहे उन जो कम अज़ कम ख़्यालु करणो खपे, ऐं उन रूलिंग खे हाणे रूलिंग वापसि बि वठणी पई, लाज़मी आहे तव्हां उन्हनि जे मेंबर्स लाज़मी आहे इन शइ खे सम्झो, ट्रेज़री बेंच ते जेके बि वेठा हुया उन्हनि इन शइ खे सम्झो, उन्हनि
रिक्वेस्ट कई स्पीकर साहिबा खे त इहा प्रैक्टिस ई न रही जमहूरी हिकिड़ो सिलसिलो आहे पाण जॾहिं ऑपोजिशन में हुया इहा शइ हिकिड़ो रिकॉर्ड ते अथव त जॾहिं पाण ऑपोजिशन में हुया उन महिल छा सिलसिलो हूंदो हुयो केतिरी ओवर थी वेंदा हुयो या वायलेशन थी वेंदी रूल्स जी त उन महिल बि इहो सिलसिलो हो पर हाणे इहो स्पीकर जो कमु आहे त उहो कीअं थो हाउस खे हलाए कहिड़े तरीक़े सां पंहिंजे पाण खे उते फिट थो करे या रूल्स जे मुताबिक़ उहो सिलसिलो बहरहाल ओवर जेका रूलिंग हुई उहा वापसि वरिती आया असांखे चैम्बर में सभिनीनि परचायो शर्जील मेमन हुयो नादर मक्सी साहब हुया कुझु फीमेल्स MPAs हुयूं सो उन खां पोइ असां इहो बहितर महसूसु कयोसीं त जॾहिं रूलिंग वापसि वरिती वई आहे उन्हनि खे अहसासु थियो आहे त ग़लती आहे उनखे वापसि अच्छा अॼु जेके बिल पास थिया कहिड़ा कहिड़ा बिल पास कया विया लेजिस्लेशन अॼु काफ़ी थी आहे काफ़ी एप्रिशिएटेबल आहे त भई उहे असां हमेशह इन करे एप्रिशिएट कंदा आहियूं त जॾहिं सुठा बिल पास थींदा आहिनि त उहो असल कम ई लेजिस्लेशन आहे असेंबली जी ऐं सुठी लेजिस्लेशन थिए त असां हमेशह ख़ुशी सां उते असेंबली जे फ्लोर ते एप्रिशिएट बि कंदा आहियूं ऐं इहा ई चवंदा त हुकूमत अलाह करे हिननि खे इम्प्लीमेंट बि कराए वठे ऐं जॾहिं अहिड़ा बिल पास थींदा आहिनि जॾहिं सिंध सां वेसाघात थींदी आहे त तॾहिं असांखे उहो रिएक्शन बि तव्हां ॾिठो हूंदो सो हिन महिल अॼु जेके थैलीसीमिया जे हवाले सां हिकिड़ो बहितरीनु बिल पास थी वियो आहे त उन जो टेस्ट लाज़मी करार उन खां पोइ उन्हनि जी पेनल्टीज़ या उन में मुख़्तलिफ़ क्लॉज़िस में उहा शइ अचे थी त जेकॾहिं को इन में इन्वॉल्व थो थिए टेस्ट कराइण जे बावजूद बि उहे शादियूं थियूं थी वञनि ख़ानदाननि में ऐं उहो त हिकिड़ो सुठो बिल आहे इन खे असां एप्रिशिएट कयोसीं इन खां पोइ मेंटल हॉस्पिटल जे हवाले सां जेके दिमाग़ी मरीज़ हूंदा आहिनि उन्हनि जे हवाले सां बि हिकिड़ो बिल सुठो पास थियो त हुननि खे प्रोटेक्शन या उन्हनि खे अॻिते जाइदाद जे हवाले सां त अहिड़ा को मसइला थी था वञनि त उन जे खे केरु टेक केयर कंदो या छा उहो बहितरीनु क़िस्म जा इहे ॿई बिल हुया ऐं उनखे एप्रिशिएट था कयूं उन खां पोइ बि काफ़ी लेजिस्लेशन थी जंहिंमें असां छो जो उहा लेजिस्लेशन जेका लास्ट में थी आहे उहा ऑर्डर ऑफ डे ते कोन हुई उहो सप्लीमेंट्री उन्हनि ऑर्डर ऑफ द डे कढी ऐं उन महिल इहा लेजिस्लेशन कढी जे पोयां छा कारण हुया उहो असां नथा सम्झी सघूं पर असां प्रोटेस्ट ज़रूरु कयोसीं त कम अज़ कम हिकिड़े मेंबर जो राइट आहे त असांखे कम अज़ कम कॉपी त ॾियो असां ॾिसूं त सही तव्हां छा था पास करणु वञो को अहिड़ी पास न थी वञे कानून जीअं 5 सालनि में करे विया ऐं एॾी वॾी सिंध सां वेसाघात थी वई सो बहरहाल उन खां पोइ असांजी प्रोटेस्ट खां पोइ असांखे प्रोवाइड कयूं वयूं पर बहरहाल उहो बि हिकिड़ो सिलसिलो सुठो लेजिस्लेशन सुठी लेजिस्लेशन खे असां हमेशह एप्रिशिएट बि कंदासीं सपोर्ट बि कंदासीं पर अहिड़ी लेजिस्लेशन जंहिंखे सिंध सिविल सर्विस अमेंडमेंट बिल अची वियो हो अहिड़ा बिल उन्हनि पोइ 5 सालनि में पास कया या अहिड़ी लेजिस्लेशन खे असां कॾहिं बि सपोर्ट न कंदासीं उनजे लाइ हमेशह असां प्रोटेस्ट कंदा आहियूं अच्छा नुसरत नवनि ज़िलनि ठाहिण जे हवाले सां बि हिकिड़ी ॻाल्हि पीपुल्स पार्टी पारां सिंध सरकार पारां साम्हूं आई आहे त नवां ज़िला ठाहिया वञनि तव्हां काफ़ी धुरियुनि जा एतिराज़ बि हिन ते साम्हूं आहिनि तव्हांजी पार्टी जो हिन हवाले सां कहिड़ो मौक़िफ़ आहे ॾिसो नवां ज़िला ठाहिण जे हवाले सां असां एसएच को ऑब्जेक्शन कोन कयो आहे त को न ठहणा खपनि 5 ज़िला असां हमेशह कराची जे लाइ असां ई त रड़ कईसीं जेकॾहिं पीपुल्स पार्टी खे एॾो ई आवाम जी जो हुजे हा दिलचस्पी आहे आवाम जो ख़्यालु हुजे हा उनजे इमोशन्स जो ख़्यालु हुजे हा त पोइ 5 सालनि में इहो कमु करे वञनि हा पर हाणे लाज़मी आहे इत्तेहादी पार्टी उन्हनि खां अलॻि आहे त उन्हनि इन शइ खे या सम्झूं त अवाम इन जो रिएक्शन एतिरो आयो असांजी तहरीकुनि खां पोइ इहो 5 ज़िला थी विया हाणे लियारी जे हवाले सां जेकॾहिं हिकिड़ो ज़िलो ठाहिण जी ॻाल्हि थी अचे त सभिनीनि खां अॻु में त उन्हनि खे खपे जेको असां बि एतिराज़ वारियो आहे इन ते न इन ते वारियो आहे त कम अज़ कम पार्टीज़ खे ऑन बोर्ड त वठो इन्हनि जी इहा ई सभिनीनि खां ग़लति पॉलिसी रही पोइ 5 सालनि में बि त पार्टीज़ खे ऑन बोर्ड जिथे जिथे न वरितो अथऊं ताते हुननि नुक़सानु पातो ऐं जिथे हुननि सभिनीनि पार्टी खे टेबल ते विहारे हुननि सां मशावरत कई आहे जीअं हाणे इहो लोकल गवर्नमेंट जो बिल आंदऊं ऐं जॾहिं हुननि तमामु पार्टीज़ खे विहारियो असांखे बि ऑन बोर्ड कयो त ॾिसो हिकिड़ी सुठी लेजिस्लेशन थी ऐं उहो असां बि एप्रिशिएट कयो ते सिंधी अवाम बि एप्रिशिएट कयो त बाबा हिकिड़ी सुठी शइ अची वई अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं हे ज़िलनि जी बि ॻाल्हि थी अचे कम अज़ कम असांखे ऑन बोर्ड त वठो जिते असां सम्झंदासीं सजेशन ॾियणी हूंदी ॾींदासीं खामखां में उन शइ खे अॻिते हली को ऑब्जेक्शन अचे या को तव्हांखे रेज़िस्ट जो सामनो करणो पए त इन खां बहितर अॻु में ऑन बोर्ड असांखे ऑन बोर्ड कोन तव्हांजी पार्टी सां मशावरत न कई वई हिन महिल ताईं काई मशावरत न कई बाक़ी जेकॾहिं ज़िला ठहनि था त
उन जी असां इहो ज़रूरु चवंदासीं त उतां जी आवाम जो ज़रूरु ख़्यालु रखनि। जेकॾहिं लियारी जे आवाम जी हिकिड़ा दिली ख़्वाहिश आहे त उहो ज़िलो ठहे, उन्हनि खे उतां जी डेवलपमेंट जे हवाले सां फाइनेंशियल एडमिनिस्ट्रेटिवली उन्हनि खे फ़ाइदा था पवनि, त इहो उन्हनि जी राय अॻु में रखणी खपे। अहिड़े हवाले सां ठठे ऐं सुजावल जी ॻाल्हि बि कजे जो उतां जी आवाम जेकॾहिं चाहे उन्हनि जी पहिरीं जेका प्रायोरिटी ॾियणी खपे उहा आवाम उतां जे नुमाइंदनि खां पुॼनि, उहे नुमाइंदा उते वञनि, उन्हनि जो हिकिड़ो सर्वे थिए। उन खां पोइ जेकॾहिं हिकिड़ी लेजिस्लेशन थींदी न उहा फ्रूटफुल बि थींदी, तमामु पार्टी जी उन में सिफ़ारिशात बि अची वेंदियूं ऐं उन जो इम्पैक्ट जेको आहे उहो सुठो पवंदो। नुसरत कहिड़नि बुनियादनि ते ज़िला ठाहिण जी ज़रूरत पेश ईंदी आहे? ॾिसो, ज़िला मुंहिंजे ख़्याल में हिकु त आवाम जो छो जो आवाम खे उन हवाले सां एडमिनिस्ट्रेशन जॾहिं मिले थी, पंहिंजे अलॻि हिकिड़ो एरिया थी थो वञे, उते उतां जो DCO पंहिंजो थो थी वञे, उतां जो SP या रेवेन्यू या मुख़्तलिफ़ हवालनि सां उतां जी आवाम खे जेकॾहिं फ़वाइद था पुॼनि त मुंहिंजे ख़्याल में पोइ ज़िलो उन्हनि जे लाइ फ़ाइदो बने थो। त ईअं कई जाइनि ते आवाम जो इन मामले में रिएक्शन बि आयो आहे त उते न ठहणो खपे, पर जेकॾहिं आवाम उते सम्झे थी त असांखे पॉपुलेशन जे हवाले सां, एरिया जे हवाले सां उहो वॾो ज़िलो आहे, उनखे ॿिनि हिसनि में थियणो खपे ताकी होॾां जी आवाम बहितर तरीक़े सां पंहिंजा मसाइल हल कराए, उनखे पंहिंजो हिकिड़ी एडमिनिस्ट्रेशन मिली थी वञे, त मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो सुठो माज़ी में बि मुशर्रफ सरकार जे दौर में अरबाब रहीम जी वॾी वज़ारत हुई जॾहिं, तॾहिं बि ज़िला ठाहिया विया हुआ, केतिरनि ई ज़िलनि खे टोड़े करे नवां ज़िला ठाहिया विया हुआ, पर उन में वरी नाज़मी निज़ाम आणे उते मुख़्तलिफ़ माण्हुनि खे उन्हनि जा अख़्तियार ॾिना विया। तव्हां सम्झो था त वरी त अहिड़ी कहाणी कोन वरजाई हुई? ॾिसो सभिन, मां वरी उहा ई चवंदमि त जेकॾहिं काई बि सियासी पार्टी जेका हुकूमत में आहे, हुकूमत थी करे, जेकॾहिं उहा पंहिंजो पाण मणींदी आवाम जे मथां त पोइ उहो कॾहिं बि कामयाबु न वेंदो, छो जो आवाम हर मरहले ते काथे न काथे तव्हांखे रिएक्ट करे ॾेखारींदी। सो जेसिताईं तव्हां आवाम जी मर्ज़ी न मालूम कंदव, उन्हनि जी उते राय न मालूम कंदव ऐं तव्हां मड़ी छॾींदव त पोइ त तव्हांखे ख़बर आहे त उन जा कामयाब नताइज कोन निकिरंदा आहिनि, न वरी उतां जी आवाम खे उनजो फ़ाइदो पइजी सघंदो आहे। हा, पंहिंजी मफ़ाद जे लाइ तव्हां अहिड़ा अमल कयो, जीअं इलाही कानून बि अहिड़ा पास थींदा आहिनि सिर्फ़ु पंहिंजी मर्ज़ी, पंहिंजी इक़्तिदार जे हवाले सां, त पोइ उहे शयूं हमेशह नुक़सानदेह थींदियूं आहिनि उन पार्टी जे लाइ बि, अॻिते जे लाइ। सो जीअं पीपल्स पार्टी पोएं दौर में अहिड़ा कम करे वई न, जंहिंजे करे हाणे वफ़ाक़ खां अची सिंध में अची बची आहे। सो असां न चाहींदासीं, जमहूरी पार्टी आहे, उन पंहिंजे पाण खे जेकॾहिं रिवाइवल उनखे खपे अॻिते जे लाइ या सर्वाइवल खपे। तव्हां ॻाल्हि कई त पार्टियुनि सां मुशावरत न कई वई आहे पंहिंजे तौर जी बिल्कुलु, असां त कम अज़ कम इहो चई था सघो त पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल सां हिन महिल ताईं कंहिं बि क़िस्म जी मशावरत न थी आहे। ॾिसूं अॻिते हली को अहिड़ो सिलसिलो रखनि था त असां उनखे वेलकम कंदासीं, पर हिन महिल ताईं असां सां कोन पुछियो वियो। ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। अच्छा नुसरत, माज़ी में भी सियासी मफ़ादनि जे खे ॾिसी करे ज़िला ठाहिया विया, तोड़े जो अवाम रड़ियूं बि कंदो रहियो, किथे मुखालिफ़त बि थी, किथे अवाम हिमायत बि कई, त हाणे तव्हां सम्झो था त अवामी राय खे अहमियत ॾिनी वेंदी या ईअं ई पंहिंजे तौर ते फ़ैसिलो कयो वेंदो, छो त सियासी पार्टियुनि सां तव्हांजो बि इहो मौक़िफ़ आहे त तव्हां सां को मुशावरत नाहे कई वई, त छा अवाम जी राय खे अहमियत ॾिनी वेंदी या ॾियणु घुरिजे? ॾिसो, तव्हां बिल्कुलु सही ॻाल्हि कई त सियासी मफ़ादनि ते ज़िला न ठहणा खपनि, छो जो उन जा वरी रिज़ल्ट ॾाढा ख़राबु निकिरंदा आहिनि, टोटली जेका आहे न उहा आवाम बि हुन में इफेक्ट थी थिए ऐं उन खां पोइ असांजी अॻिते जे लाइ उहे असर जेके आहिनि उहे ख़राबु था पवनि। आवाम जी राय सभिनीनि खां अहम रखणी खपे, या मां अॻु में बि तव्हां खां ॻाल्हि कई, जेकॾहिं पीपल्स पार्टी पोयां 5 साल पंहिंजा ॾिसे तारीख़ी तौर ते या जॾहिं वरजाए त उन में उन्हनि आवाम जी राय खे निगलेक्ट कयो, सॼी सिंध सराप एहतजाज हुई, सभिनि तव्हांखे चङी तरह ख़बर हूंदी त उहा अहिड़ी तहरीकूं हली वयूं, पर पीपल्स पार्टी मफ़ादनि ते मफ़ाद पंहिंजा हुया, छो जो इत्तेहादी पार्टी खे राज़ी करणो हो, हुन जी ख़ुशीअ जी ख़ातिर हुननि अहिड़ो बिल पास करायो जेको हुननि खे अहिड़ो धकु लॻी वियो, जंहिंजा रिज़ल्ट अहिड़ा निकिता आहिनि जो हाणे उहा पार्टी वफ़ाक़ खां ख़तमु थी अची सूबे ते पुॼी आहे। सो हाणे वरी बि असां इहो चवंदासीं त जेकॾहिं कोई बि लेजिस्लेशन थिए या ज़िलनि जे हवाले सां कोई बि फ़ैसिलो करे थी पीपल्स पार्टी, त बेशक करे, असांखे इन सां कोई एतिराज़ न आहे, पर
उहे उन्हनि ते सियासी मफ़ादात न हुजनि, पंहिंजे कंहिं हवाले सां को अहिड़ो उन्हनि में मफ़ाद न हुजे। हा, उतां जी आवाम जी राय शामिल हुजे, जेकॾहिं उहा पसंदि थी करे आवाम, उन जो हिकिड़ो सर्वे थिए त मेजॉरिटी में आवाम छा थी चाहे, उन खां पोइ तव्हां बेशक ठाहियो, उहो ई तव्हांजे लाइ बहितर थींदो। बाक़ी अदरवाइज़ जेकॾहिं ईअं मड़ी वई ॻाल्हि, जीअं तव्हां ॿुधाई उन जी अरबाब रहीम जे दौर में हैदराबाद जे हवाले सां इहे जेके बि थिया, उन जा ॾाढा ख़राबु असरात पिया। सो हमेशह हिन महिल पीपल्स पार्टी खे ॾाढो सोचे सम्झे अॻिते वधिणो आहे, छो जो हुननि काफ़ी कुझु विञायो आहे। हाणे बि हिन महिल बि आवाम ॾाढी डिस्टर्ब आहे। पूरी सिंध में जेका सिचुएशन आहे उहा पीपल्स पार्टी न डिलीवर करे सघी आहे, न लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन मेंटेन करे सघी आहे, न ई गुड गवर्नेंस क़ाइमु करे सघी आहे। सो हिन महिल अहिड़ा फ़ैसिला थी वेंदा त पोइ इन जो रिएक्शन ज़रूर ईंदो। अच्छा नुसरत, ठट्टो ज़िलो सियासी सरगर्मियुनि जो मर्कज़ रहियो आहे, सियासी असर रसूख़ जे हवाले सां बि अहम ज़िलो आहे, त इन तरह जूं ॻाल्हियूं बि साम्हूं अचनि पियूं त सियासी सघ खे डिवाइड करण लाइ या ख़तमु करण जे लाइ उते इन सिजावल खे ज़िलो ठाहिण जो फ़ैसिलो कयो आहे, छो त पीपल्स पार्टी जे ख़ुदि जेके उते जा मेंबर आहिनि, अॻुवाण आहिनि, उन्हनि बि इन ॻाल्हि जी मुखालफ़त कई आहे त असांखे बि जेको आहे सो अॻुवाट एतमाद में न वरितो वियो। एतमाद में न वठण वारी उहा ॻाल्हि तव्हां बिल्कुलु सही चवंदा हूंदव, छो जो अॻु में बि अहिड़ा घणा ई फ़ैसिला थिया हुआ जंहिंमें पीपल्स पार्टी जा पंहिंजा ई मेंबर रड़ियूं कंदा रहिया त असांखे एतमाद में, जीअं इहो बिल जी ॻाल्हि हुई त बिल जे वक़्त में बि काफ़ी मेंबर्स अहिड़ा हुया जेके चवनि पिया त असांखे एतमाद में न वरितो, छो वरी पार्टी पॉलिसी अची थी वञे त उहो ख़ामोश रहनि था, पंहिंजी राय नथा ॾियनि, पर ॿाहिरि निकिरी ज़राए या कंहिं न कंहिं हवाले सां उहा पंहिंजी राय ॾेई था वठनि। हिते बि शायदि जेकॾहिं उतां जे नुमाइंदनि जी काथे न काथे रिज़र्वेशन्स आहिनि त मुंहिंजे ख़्याल में पार्टी क़यादत इन शइ खे ॾिसे त उतां जा नुमाइंदा उन्हनि जा पंहिंजा पार्टी जा जेकॾहिं मेंबर्स एतिराज़ वारनि था त उन्हनि जा एतिराज़ ॿुधनि। मां वरी चयमि त जेकॾहिं ईअं ज़बरदस्ती वारो फ़ैसिलो थी वियो त उन जा असरात ॾाढा ख़राब थींदा। उतां जे नुमाइंदनि जी बि मर्ज़ी हुअणी खपे उतां जी, पर उन नुमाइंदनि खां वधीक उतां जी आवाम अहमियत थी रखे, उतां जी आवाम चाहे थी त तव्हां ठाहियो, अदरवाइज़ जेकॾहिं वरी मड़ियो वेंदो त मां वरी घड़ी घड़ी चवंदमि त इन जा दूर नताइज। अच्छा, लियारी खे बि ज़िले ठाहिण जे हवाले सां जेके ॻाल्हियूं साम्हूं आयूं आहिनि त इनखे तव्हां कीअं था ॾिसो, छा इहो बहितर फ़ैसिलो हूंदो? लियारी पीपल्स पार्टी जो गढ़ बि रहियो आहे ऐं लियारी इंतिहाई हसास सूरत हाल बि रही आहे, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उते ऑपरेशन्स बि थींदा रहिया ऐं हिकिड़ी जंग वारी सूरत हाल रही आहे मुस्तक़िल। ॾिसो, लियारी बकौल पीपल्स पार्टी जे असांजो ॿियो घर आहे, ठीकु आहे, चवणु आसान हुयो पर उन पंहिंजे घर जी हिफ़ाज़त न कई। 5 सालनि में जेको हिन इत्तेहादी पार्टी जे करे उन जी सपोर्ट या उन जी उनखे ख़ुशि करण जे लाइ लियारी सां जेका हालत कई, लियारी में जेके ऑपरेशन कराया विया उन जा जेके नताइजनि तव्हां हाणे पिया ॾिसो, यानी लियारी हाणे पीपल्स पार्टी जे हथ मां आहिस्ता आहिस्ता निकिरंदो थो वञे। केतिरो बि पीपल्स पार्टी जो नुमाइंदो वेही चए त न लियारी ते असां अञा क़ाबिज़ आहियूं या लियारी जे माण्हुनि में असां जी अञा उहा ई मोहबत आहे, इहा शइ हाणे आहिस्ता आहिस्ता साम्हूं ज़ाहिर थींदी थी वञे। पीपल्स अमन कमेटी जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त उहा बि हिन महिल ताईं ओन करण लाइ कोई तयारु न आहे, जबकि अंदरूनी तौर ते ख़बर पए त चवनि था त इहा हिननि जी पार्टी आहे, जीअं जा उन्हनि जी इत्तेहादी पार्टी क्लेम थी करे त इहा पीपल्स पार्टी जी आहे। इन्हनि सभिनीनि शयुनि खे ॾिसंदे पीपल्स पार्टी हाणे लियारी मां पंहिंजो उहो असर रसू ख़तमु करे चुकी आहे। न उन्हनि खे उहो फाइनेंशियली या इकनॉमिकली या डेवलपमेंट जे हवाले सां या तालीमी हवाले सां, हेल्थ जे हवाले सां जेकॾहिं तव्हां ॾिसो त लियारी खे हमेशह निगलेक्ट कयो। तव्हांजी हुकूमत ई पोयां 5 साल तव्हां चाहियो आहे त इहे उहे माण्हू आहिनि जिन्हनि लियारी में जेका आवाम आहे उहा पीपल्स पार्टी जे लाइ उन्हनि पंहिंजी कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। तव्हां उन इलाइक़े खे सिर्फ़ु पंहिंजे ज़ाती मफ़ाद, सियासी मफ़ादात जे लाइ तव्हां उतां जे माण्हुनि खे तकलीफ़ ॾिनी। हाणे उतां जा माण्हू रड़ियूं था कनि त असांखे पीपल्स पार्टी पाण ई धिके छॾियो। सो अहिड़े वक़्त में लियारी खे ज़िले जे हवाले सां जेकॾहिं उतां जी आवाम जी डिमांड आहे त मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो सुठो सिलसिलो आहे, ॾियणो खपे, पर उन हवाले सां उते तरक़ी बि थिए, उतां जी आवाम जे हवाले सां, उन्हनि जी सिहत जे हवाले सां, एजुकेशन जे हवाले सां हिन महिल लेजिस्लेशन बि थियणी खपे ऐं उन्हनि खे उहो हक़ आहे उन्हनि जो ॾियणो खपे जेको पीपल्स पार्टी ॾियण में नाकाम रही। अच्छा, जीअं तव्हां चयो त लियारी पीपल्स पार्टी पंहिंजो ॿियो घर चवंदी रही आहे, त उते जेका हिन वक़्तु मुखालफ़त वारी सूरत हाल पीपल्स पार्टी जे हवाले सां आहे, त तव्हां सम्झो था त उनखे पंहिंजी पोज़ीशन खे बहितर करण लाइ बि पीपल्स पार्टी इहो क़दम खणी रही आहे?
पंहिंजी पोज़ीशन बहितर करणी खपे पीपल्स पार्टी खे, जेका उहा विञाए चुकी आहे पोयां 5 साल या हाणे बि। हिन महिल बि ॾिसो सम्झ खां ॿाहिरि आहे, उतां जी जेके मुख़्तलिफ़ स्टेटमेंट्स था अचनि। अॼु तव्हां ॾिठो त असेंबली जे फ्लोर ते बि सभिनीनि दुआ घुराई, हालांकि कल्ह जेके न्यूज़ चैनल्स ते पियो हले उते इहो पियो हले त पीपल्स अमन कमेटी सां हुनजो तालुक़ु हुयो। कुझु उन्हनि जे लियारी जे नुमाइंदनि त हिननि जे लीडरनि ते मर्डर जा इल्ज़ामात हया त फलाणे फलाणे मारायो हुआ। त हाणे इहे सम्झ खां ॿाहिरि आई आहे शइ। असां पाण सवालिया निशान बणियल आहियूं त आख़िर इहो सिलसिलो छा आहे, लियारी में कहिड़े क़िस्म जी दहशतगर्दी आहे जंहिंखे न पीपल्स पार्टी एक्सप्लेन करे थी सघे न ई। ऐं असां हमेशह 5 साल में रड़ कंदा रहियासीं सभिनि त आख़िर लियारी ई छो टारगेट आहे, उते ई छो थो टारगेट थिए, ॿी इलाइक़नि में छो न थिए। पोएं सालनि में त न थियो, पर हाणे शुक्र आहे कराची जे ॿियनि इलाइक़नि में उहो ऑपरेशन शुरू आहे, जिथे असां सम्झूं था त क्रिमिनल्स फोर्स मौजूदु आहिनि या लॉ एनफोर्समेंट एजेंसी सम्झनि थियूं त हिते उहे धुरियूं मौजूदु आहिनि या दहशतगर्द मौजूदु आहिनि। त हाणे हर जाइ ते उहो थिए थो। पर बहरहाल लियारी हमेशह सफ़र कयो ऐं सफ़र हमेशह पीपल्स पार्टी जे दौर में ई कयो आहे। लियारी वासियुनि खे हिन महिल ज़रूरत आहे, उन्हनि सां हमदर्दी जी बि ज़रूरत आहे। पीपल्स पार्टी न करे सघी। असां चाहींदासीं त हिन महिल उन्हनि जी हुकूमत आहे, हाणे हुन उतां जे माण्हुनि खे हथु रखनि, उन्हनि खे सपोर्ट कनि ताकी उन्हनि खे उहे ड्यू शेयर मिले। अच्छा, मकानी चूंडुनि जे हवाले सां बि पीपल्स पार्टी ते जेको सुप्रीम कोर्ट जे हुकुम खां पोइ पीपल्स पार्टी पारां नवंबर जी जेका तारीख़ ॾिनी वई आहे, वरी उते ज़िलनि जी ॻाल्हि बि कई वई आहे। त तव्हां सम्झो था त मकानी चूंडूं बि जेके आहिनि से नवंबर में पीपल्स पार्टी कराइण जी तारीख़ ॾिनी आहे, उनखां पोइ 9 ज़िलनि जी बि ॻाल्हि कई वई आहे, त इन ते इन जो असरु न पवंदो? ॾिसो, असां त हैरान आहियूं। हिन दफ़े सुप्रीम कोर्ट पाण हिन शइ खे हथ में खयो आहे, तॾहिं पीपल्स पार्टी सीरियस बि थी आहे। ऐं इलेक्शन कराइण जे लाइ त लोकल गवर्नमेंट जा थियणा खपनि, बॉडीज़ जा। ऐं हक़ीक़त बि आहे त हमेशह तारीख़ रही त पीपल्स पार्टी पंहिंजो जॾहिं बि हुननि जो साल 2 साल 3 साल जेको दौर हुकूमत रहियो उन में उहे इहे इलेक्शन न कराए सघिया। हाणे जेकॾहिं सुप्रीम कोर्ट जो हिकिड़ो ऑर्डर थो अची वञे, उन खे हिननि खे हर हाल में मञिणो आहे। हाणे नवंबर में हिननि दिसंबर जो टाइम घुरियो, पर सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर आयो त नवंबर में तव्हांखे कराइणा आहिनि। असां सभु चाहियूं था त इहो थिए, इहो ज़रूरी आहे, हिन महिल जी बि ज़रूरत आहे। सिंध जे हवाले सां जेकॾहिं हिन महिल तव्हां ॾिसो जेका तकलीफ़ आहे, एॾा अरबें खरबें फंड था रखिया वञनि हर डिपार्टमेंट जे हवाले सां। तव्हां ॾिसो जेका PND में स्कीमूं थियूं वञनि, उहे स्कीमूं काॾे थी वञनि, रोड रस्ता लॻा पिया आहिनि, हेल्थ जे हवाले सां अस्पतालूं तबाह बर्बाद लॻी पियूं आहिनि, एजुकेशन तबाह आहे। स्कूल 40 लख ॿार, पाण तो मिनिस्टर एजुकेशन चवे त 40 लख ॿार जेके आहिनि उहे पढ़ाई खां महरूम आहिनि। इन्हनि तमामु हालतुनि खे ॾिसंदे ऐं जेकॾहिं हिन महिल इहे इलेक्शन थी था वञनि नवंबर में, त उहो हिकिड़ो सिस्टम हली पवंदो, लोकली माण्हुनि खे फैसिलिटीज़ मिलंदियूं, उतां जा कमकार शुरू थींदा। त असां चाहींदासीं त कराए। ऐं ज़िलनि जे हवाले सां मां वरी चवंदमि त इन खे सोचणो खपे, पीपल्स पार्टी खे तमामु पार्टीज़ खे ऑन बोर्ड वठे, उन खां पोइ हिन ते इम्प्लीमेंट कंदा त अॻिते लोकल बॉडी जा जेके इलेक्शन थींदा हिन में बि हिन जो सुठो असरु पवंदो। अच्छा नुसरत, कराची सूरत हाल ते बि थोरो ॻाल्हाइजे। कराची में जेको टारगेटेड ऑपरेशन हिकिड़ो शुरू कयो वियो आहे, जंहिंखे लॻभॻि 2 हफ़्ता पूरा थियण वारा आहिनि, हिन वक़्त ताईं उनजा जेके नतीजा साम्हूं आया आहिनि उनखे तव्हां कीअं थो ॾिसो त जिन नतीजनि जी उमेद कई पई वई, वाकई उहे नतीजा हासिल थी रहिया आहिनि? सभिन अफ़सोस सां चवणो पवंदो त हिन महिल ताईं जेकॾहिं तव्हां ॾिसो त 6 महीननि में 2.5-3 हज़ार खां मथे माण्हू मरी विया। जेकॾहिं पोयों असां फिगर कढूं त हज़ारनि में माण्हुनि जी हिकिड़ी फिगर थी अचे त एतिरा माण्हू मरी विया आहिनि। कराची भत्ता हिते दहशत एतिरी आहे जो माण्हू ॿाहिरि निकिरंदे महिल 10 दफ़ा सोचे थो त अलाए मां कहिड़ी हालतनि में घर वापसि मोटंदुमि। लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन में पोयां 5 साल पीपल्स पार्टी नाकाम रही। इन में मां बिल्कुलु चवंदमि त उहो पंहिंजी इत्तेहादी पार्टी सां मिली बि इहा शइ जेका आहे हल न कराए सघी। माण्हू सफ़र कंदा रहिया, पर 2 इत्तेहादी पार्टियूं मज़ा कंदी रहियूं, इंजॉय कंदी रहियूं पंहिंजी दौरे हुकूमत खे। हाणे जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत पाण हिन में सीरियस थी आहे, उन महिल थी हा वफ़ाक़ी हुकूमत असां एप्रिशिएट कयूं हा पीपल्स पार्टी जी हुकूमत खे, पर न कयूं छो जो हुननि जो हुन में इंट्रस्ट ई कोन हुयो। हाणे वफ़ाक़ी हुकूमत सीरियस थी आहे, उहा पाण आई आहे, कैबिनेट मीटिंग ते करे पार्टीज़ वेठियूं, ऑल पार्टी कॉन्फ्रेंस थियूं। असां जॾहिं शुरू स्टार्ट थी त सॼी पार्टीज़ ॾाढी ख़ुशि हुयूं त हा हाणे जेको सिलसिलो आहे
थींदो ऐं कराची में अमनो सुकून थींदो, पर सम्झ खां ॿाहिरि अची वई ॻाल्हि। वरी उहो ई सियासी पार्टियुनि जे हवाले सां पंहिंजे पंहिंजे माण्हुनि जी सपोर्ट वारी ॻाल्हि अची वई त फलाणो माण्हू ठीकु आहे, असां चऊं था त जेकॾहिं को माण्हू पकड़ियो बि वञे थो त पार्टी हुनखे सपोर्ट न करे, टिल दैट जेसि ताणी हुनजे मथां का शइ ज़ाहिर नथी थिए त उहो वाक़ई मुजरिम आहे या न आहे। सो इहो सिलसिलो हाणे अची आहिस्ता आहिस्ता मुंहिंजे ख़्याल में थोरो मुश्किल थींदो थो नज़र अचे। कल्ह जेका हिकिड़ी किलिंग थी आहे इहो बि हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो आहे। त जेकॾहिं एतिरी ईअं थींदो त पोइ मुंहिंजे ख़्याल में कामयाबी जी उमेदूं घटि थींदियूं, सीरियस थियनि हिन महिल बि। हे ई वक़्तु आहे जेकॾहिं कराची में अमन अमान थी सघंदो त सभु पार्टीज़ ऑन बोर्ड बि थियनि ऐं सीरियस थियनि, कोई पंहिंजे माण्हूअ जी सपोर्ट न करे। अदरवाइज़ पोइ तव्हां अॻिते कॾहिं बि कराची जे हवाले सां अहिड़ो न ऑपरेशन कामयाबु ॾिसंदव, न वरी को अमन अमान जे हवाले सां को तव्हांखे को सुठो रिज़ल्ट। अच्छा नुसरत, इन ऑपरेशन जे हवाले सां केतिरनि ई पार्टियुनि जा तहफ़ुज़ात बि साम्हूं अची चुका आहिनि। मुतहिदा क़ौमी मूवमेंट जो जेको एक्स MP गिरफ़्तार थियो हो, वरी हुनजे गिरफ़्तारी जे हवाले सां जेका हिकिड़ो एहतजाज भरपूर कयो वियो, वरी उनखां पोइ उनखे आज़ादु कयो वियो। तव्हां सम्झो पिया त पुलिस जी, रेंजर्स जी, इंटेलिजेंस इदारा आहिनि, उन्हनि जी मालूमात एतिरी घटि हुई या कहिड़ी मालूमात जे तहत उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो, वरी सबूत न मिली सघिया, वरी उन्हनि खे जेको आहे सो आज़ादु कयो वियो। जॾहिं त अॻ में सुप्रीम कोर्ट में अहिड़ा नाला, अहिड़ियूं लिस्टूं पेश थी चुकियूं आहिनि त कहिड़ा कहिड़ा ॾोहारी ग्रुप मुलविस आहिनि या कहिड़ा कहिड़ा ॾोहारी आहिनि, उन्हनि जा नाला बि जेके आहिनि से मंज़र ते अची चुका हुआ। बिल्कुलु, मां वरी उहा चवंदमि त अहिड़े जेकॾहिं कंहिं बि ॾिसो पकड़ण त हाणे शक जी बुनियाद ते कंहिंखे बि पकड़ी थो सघिजे न, FIR माण्हू दर्ज कराए थो सघे, पर ॻाल्हि इहा आहे त जेसि ताणी अदालत में वञे उन जी सबूत थिए या प्रूफ थिए, तेसि ताणी कम अज़ कम पार्टीज़ इन शइ खे सबुरु कनि त बाबा असांजो नुमाइंदो आहे, मेंबर आहे या ॿिए कंहिंजो बि मेंबर आहे, कोई बि अची थो वञे उन वण में, त कम अज़ कम जेकॾहिं कराची जे अमन खे सभु नंबर 1 ते रखनि ऐं उन खां पोइ पंहिंजे मेंबर्स जे हवाले सां इहा शइ कनि त उहा बहितर थींदी। पर हाणे हिकिड़ी शइ थी वई, पोयां पार्टीज़ जो प्रेशर आयो या उन हिकिड़ी अहिड़ी स्ट्राइक थी जंहिंखे स्ट्राइक ते असां पाण हैरान आहियूं त उहे कहिड़ा फ़रिश्ता था अचनि जेको कराची बंदि था कराए वञनि, उहो नामालूम अफ़राद। त मां अॼु बि कप्तान साहिब खां पुछंदमि, मां हर प्रोग्राम में पुछंदी आहियां त कप्तान जंहिंखे कप्तानी ॾिनी वई आहे सिंध जी लॉ एंड ऑर्डर सिचुएशन ठाहिण लाइ, उहो कप्तान साहिब कॾहिं को असेंबली जे फ्लोर ते ॿुधाए त मां अॼु ॿुधायां थो त उहे नामालूम अफ़राद, अणॼातल माण्हू कहिड़ा आहिनि जेको अची सॼी कराची जो अमनो अमान, बल्कि कराची छा हाणे हैदराबाद, मीरपुर ख़ासि, टंडोवाला, यार, सखर, इहे सभु शहर नामालूम अफ़राद जे वरिथा चढ़ी वञनि ऐं सभु बंदि था थी वञनि। सो अहिड़े क़िस्म जा न थियणियूं खपनि, अहिड़ी स्ट्राइक्स न थियणियूं खपनि जंहिंसां सॼे सिस्टम ब्रेक थी वञे, माण्हुनि जी इकनॉमी खे ख़तमु थी वञे, माण्हू ख़ौफ़ दहशत में फैलिजी वञनि। सो इहे जेकॾहिं सिस्टम हलिया त तव्हां ऑपरेशन जी कामयाबी जी कंहिं बि हवाले सां न रखो त उमेद त कोई इहो कामयाबु थींदो। वरी महिरबानी अवां जी, मां प्रोग्राम में आया। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जो वक़्तु हिते ख़तमु थो थिए। सुभाणे ताईं पंहिंजी मेज़बान सबीन मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिगुरु।